बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल कयो। उमेद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। घर में जेके नंढड़ा ॿार हूंदा आहिनि उहो सभु कुझु पंहिंजे वॾड़नि खां सिखंदा आहिनि। असां जेको कुझु बि ॻाल्हाईंदासीं ॿोलाईंदासीं, सही ॻाल्हाईंदासीं, ग़लति ॻाल्हाईंदासीं, उहो सभु कुझु ॿारु असां खां सिखंदो आहे। हाणे ॿार खे अगरि असां नंढे हूंदे खां अहसासु कंहिंखे कुझु ॾियणो आहे, अगर वो नंढन के सेखारींदासीं त यकीन कयो जेके नंढड़ा आहिनि उहे जॾहिं वॾा थींदा त उन्हनि खे असां ते फ़ख़ुरु हूंदो। फ़क़ीर खे तव्हां जॾहिं बि ख़ैरात ॾियो, कोशिशि कंदा कयो त नंढो ॿारु जेको घर में हुजे त उन जे हथां ॾियाराईंदा कयो। उन जी हिकु ख़ासि वजह इहा आहे त हू नंढे हूंदे खां ई उन में अहसासु अची वेंदो, कंहिंखे कुझु ॾियणो आहे उन में हिकिड़ो तरीक़ो अची वेंदो। अहिड़ो हिकिड़ो मौज़ू आहे तव्हां सां शेयर थो कयां, उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। हिकिड़ी स्कूल टीचर हुई, जॾहिं स्कूल वई त उन जे हथ में हिकु चंपलनि जो बॉक्स हुयो, चंपलनि जी हिकिड़ी जोड़ी हुयसि। त सभिनी शागिर्दनि पुछा कई त हिन में छा आहे, कढी ॾेखारियईं त चंपलनि जी हिकिड़ी जोड़ी आहे, सैंडलनि। पुछी त कंहिंजे लाइ आहे? चई अॼु मां सभिनी खां टेस्ट वठंदुमि, जेको बि टेस्ट में कामयाबु थींदो ही इनाम तौरु ही चंपलनि जी जोड़ी उनखे ॾींदुमि। सभिनी खे टेस्ट लाइ चयो वियो, सभिनी पंहिंजूं कापियूं खयूं, किन स्लेट खयां, उहे लिखणु शुरू कयूं। टेस्ट जॾहिं वरिती वई, सभिनी जी जॾहिं इहे कापियूं चेक थियूं, ॾिठईं त सभु फस्ट क्लास आया आहिनि, कंहिंमें का बि ग़लती कोन हुई। त हाणे उहा मास्तराणी छा थी करे, जो सभिनी ॿारनि खे चई त हाणे अचो त सभु हिन जी कुरंदाज़ी था कयूं। कुरंदाज़ी में हर को पर्चीअ ते पंहिंजो नालो लिखी मूंखे ॾे त मां हिन बॉक्स में विझां, ऐं पोइ वरी ॾिसूं त नालो कंहिंजो थो निकिरे। सभिनी शागिर्दनि सभिनी नाला लिखी उन टीचर खे ॾिना। टीचर बॉक्स में विझंदी वई ऐं सभिनी जे अॻियां वरी उन बॉक्स में हथु घुमाए सभिनी खे गॾाईं पाण में, त कंहिंसां का ज़्यादती न थिए, त मतां को ईअं न सम्झे जो टीचर ख़ासि कंहिं ॿार जो को पर्ची कढियो। जॾहिं पर्ची कढी त उन में हिकिड़े सफ़ा ग़रीब छोकिरी हुई, उनजो नालो हुयो आशा। उन आशा जे नाले जी पर्ची निकिती। आशा जी पर्ची निकिती त सॼे स्कूल में ताड़ियूं वॼियूं, सभिनी ताड़ियूं वॼायूं, सभु ख़ुशि थिया। ऐं हू आशा जेका हुई त उहा रोअणु शुरू थी वई, छो जो उन जा घर जा माली हालात तमामु ख़राबु हुया। उन वटि वेचारी वटि चंपल न हुई, ऐं उन्हनि जो पीउ जेको हो त फ़ौत थी चुको हुयो। उन जी माउ जेका आहे त घर में सिलाई करे पंहिंजी न्याणी खे पढ़ाईंदी हुई। टीचर इन शइ मां वाक़ुफ़ु हुई त माना हीअ वाक़ई ग़रीब आहे। टीचर बि रोअणु लॻी। सभिनी ॿारनि खे ॾाढी ख़ुशी थी त हिन जो इनाम सुठो थियो जो निकितो। टीचर छा कयो, जो सभिनी जूं पर्चियूं जेके आहिनि त वरी खोले चेक कयईं। सभिनी जूं पर्चियूं खोले चेक करे ईअं रोअंदी सभिनी खे मोकल ॾिनई, चंपल खणी आशा खे ॾिनई। आशा बि ॾाढी ख़ुशि थी। आशा रोए बि सही पई, ख़ुशी में ॿुड़ा बि वाहे पई, मोकल थी। उहा मास्तराणी घर रोअंदी आई त ॾाढी परेशान हुई। घर टपी त मुड़ुसु पुछियसि, छो ख़ैरु त आहे? चई हा ख़ैरु आहे। चई भला तुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा? सलाम आहे उन्हनि पीउ माउ खे जेके पंहिंजे नंढनि ॿारनि खे सभु कुझु सेखारे छॾींदा नंढे हूंदे। हीउ माशरो तॾहिं कामयाबु आहे। हुनजो मुड़ुसु हिन जी ॻाल्हि खे सम्झो कोन। हुन चयो मूंखे वज़ाहत करे ॿुधाए छा मसइलो आहे। हुन पंहिंजे स्कूल जे सॼे माहौल जो जेको ज़िक्र हुयो उहो हिन खे ॿुधायो त अॼु मूंखे टेस्ट वठणी हुई, सभई टेस्ट में फस्ट नंबर आया, ऐं मूंखे वरी कुरंदाज़ी करणी पई। कुरंदाज़ी में हिकिड़ी सफ़ा ग़रीब छोकिरी हुई आशा, उन जे कुरंदाज़ी में नालो निकितो। हुन चयो त इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। चई ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा इन जे करे आहिनि त जेके बि छोकिरा हुया छोकिरियूं, उन्हनि सभिनी पर्ची ते पंहिंजो नालो न लिखियो, उन आशा जो नालो लिखियो हो। मां जॾहिं पर्चियूं चेक कयूं, कंहिं बि छोकिरे कंहिं बि शागिर्दाणीअ माना पंहिंजो नालो न लिखियो, त मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु थियो। अज़ीम पीउ माउ हूंदा आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि खे अहिड़ी तरबियत ॾींदा आहिनि त हमेशह ग़रीब जो मज़लूम जो ख़्यालु करणु खपे। त हाणे असां अगरि ॾिसूं पंहिंजे माशरे में त ॿारु चाहींदो आहे त मां हर शइ में फस्ट क्लास थियां, माना हर शइ मां पंहिंजो इनाम बि मां खटियां, हर शइ मां अॻिते बि मां हुजां, त जीअं मुंहिंजा पीउ माउ ताड़ियूं वॼाइनि। माहौल थोरो चेंज आहे,
अहिड़ा अज़ीम पीउ माउ जिन्हनि जी तरबियत अहिड़ी हुजे त अगरि तव्हांखे को इनाम मिलणु हुजे त उहो इनाम पंहिंजे लाइ न वठो, कंहिं मिसकीन जे तरफ़ लाड़ो कराए छॾियो त जीअं मिसकीन जी घुर्ज पूरी थिए। हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त पाण बि तरबियत जेका ॾींदा आहियूं उहा वॾे में वॾी तरबियत उहा आहे। कुझु ज़माने जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके स्कूल में न पढ़ायूं वेंदियूं आहिनि न ॿुधायूं वेंदियूं आहिनि, ऐं उहे पीउ माउ सेखारींदा आहिनि त हे कमु हीअं करणु खपे, हे हीअं करणु घुरिजे। नंढे हूंदे खां ई पैसा ॾींदव त हिन ग़रीब खे ॾे, हिन फ़क़ीर खे ॾे, त हुनजो हथु जेको आहे त ॾियण वारो हूंदो, वठण वारो न हूंदो, ऐं अलाह पाक उनजे हथ खे सदाईं सलामत रखंदो ऐं उहो सदाईं पियो ॾींदो वठंदो। जेको दुआ ॿियनि जे लाइ घुरंदो त पंहिंजे लाइ दुआ घुरण जी ज़रूरत न पवंदसि, रब पाक उनखे पंहिंजी शफ़ा ॾेई छॾींदो, हर गंज ॾेई छॾींदो। जेको ॿियनि जूं घुरिजूं पूरियूं कंदो त उनजी पंहिंजी कॾहिं बि उनखे घुरिज जी ज़रूरत कोन पवंदी ऐं अलाह पाक उन जूं घुरिजूं अॻु में ई पूरियूं करे छॾींदो। तव्हां बि अज़ीम पीउ माउ बणिजो। अलाह पाक तव्हांखे अगरि औलाद ॾिनो आहे, औलाद जी नेमत सां नवाज़ियो आहे, जेको बि कंहिंखे कुझु ॾियणु चाहियो त पंहिंजे ॿार जे हथां ॾींदव, उहो ॿारु जेको आहे त हिकु तरबियत सिखंदो ऐं हमेशह उनजो हथु जेको ॾियण वारो हूंदो। अगरि मुंहिंजो वीडियो पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अलाह निगहबान।